अज़ीम सूफ़ी बुज़ुर्ग हफ़्ज़ शाइर हज़रत सचल सरमस्त जे 205 उर्स के हवाले सां सक़ाफ़त खाते जे सहकार सां शऊर फोरम पारां सचल यादगार मुशाइरो कोठायो वियो, जंहिंमें अदीबनि पारां सचल सरमस्त खे भरपूर भेटा पेश कई वई। मुशाइरे में वॾे अंग में शाइरनि, अदीबनि, दानिशवरनि सचल या साईंअ जा कलाम, लिखियल काफ़ियूं, मक़ाला पेश कया। जॾहिं त मुशाइरे जी सदारत कंदड़ सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकीअ जे पहुचण ते सभई शाइर, अदीब, दानिशवर, महिमान संदसि जो भरपूर इस्तक़बाल कयो। उन बाद सेक्रेटरी जनरल अहमद सोलंकी, अॻूणो जनरल सेक्रेटरी मुश्ताक फुल, संगत जो तर्जुमान ख़ालिद राजपर, शब्बीर सियाल, असद चाचड़, नासिर चाचड़, ज़मीर लाशारी, रफ़ीक सियाल, मंज़ूर ख़ामोश ऐं सभई शाइर गॾिजी सचल सरमस्त जी दरगाह ते चादर चाढ़े सचल जे मेले जे गैर सरकारी तक़रीबुनि जो इफ़्तिताह कयो। बाद में मुशाइरो शुरू कयो वियो। मुशाइरे जी सदारत अहमद सोलंकी कई, जंहिंमें ख़ासि महिमान तौर डॉक्टर मुश्ताक फुल, ख़ालिद राजपर, शब्बीर सियाल, असद चाचड़, महर ख़ादिम, एजाज़ चन्नो, रफ़ीक सियाल, नासिर चाचड़, मंज़ूर ख़ामोश, मल्हार सिंधी, लालण चन्नो, सिकंदर खल, किफ़ायत गुल, हिज़्बुल्लाह सूमरो, इल्ताफ़ शर, ख़ावंद ॾिनो, लाड़िक अब्दुल शकूर ऐं ॿियनि शिरकत कई। जॾहिं त मुशाइरे जो आजियाणो सफ़ीउल्लाह शर ऐं कारवाई ज़मीर लाशारी ऐं शिराज शाह ज़हीर लाड़िक हलाई। मुशाइरो जेको शाम ताईं जारी रहियो। कैमरामैन आसिफ राजपर सां गॾु शकील अहमद शेख, कोशिश डिजिटल, दरादा शरीफ़।